नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल-बक़रा आयत नंबर 214 खां वठी 218 ताईं। तर्जुमो अम हसिबतुम, छा तव्हां इहो सम्झो आहे, अन तदख़ुलू के तव्हां दाख़िल थी वेंदा अल जन्नत जन्नत में, वलम्मा ऐं जॾहिं त न यअतिकुम पहुची या आई तव्हांखे मसलुल लज़ीन मानिंद उन्हनि माण्हुनि जे जेके ख़लो गुज़री चुका आहिनि, मिन क़ब्लिकुम तव्हां खां पहिरीं, यानी तव्हांखे अहिड़ी का हालत पेश न आई आहे जेका तव्हां खां पहिरियनि खे पेश आई। मसत हुमुल बासाउ, पहुची उन्हनि खे या छा उन्हनि खे पुहती उन्हनि खे अलबासा मुसीबत तकलीफ़ मुश्किलातूं, वदर्राउ ऐं तमामु घणियूं तकलीफ़ूं, वज़ुलज़िलू ऐं उहे हिलाया विया, अहिड़ा लोॾाया उन्हनि खे, हता एसिताईं जो यक़ूल रसूल, चवणु लॻो रसूल उन वक़्त जो, वल्लज़ीन ऐं उहे माण्हू जिन आमनु ईमान आंदो हो, मअहू उन सां गॾु, यानी रसूल ते जिन ईमान आंदो उहे ऐं रसूल चवणु लॻा मता केॾी महिल ईंदी, किथे आहे, नसरुल्लाही मदद अल्लाह जी, कॾहिं ईंदी मदद अल्लाह जी। अला ख़बरदार, अल्लाह ताला फरमायो अला ख़बरदार थी वञो, इन बेशक नसरुल्लाही मदद अल्लाह जी क़रीब वेझी ई आहे। यसअलूनक, हू पुछनि था तव्हां खां, नबी पाक खां, सहाबा सवाल कनि पिया, माज़ा युनफ़िक़ून, छा असां ख़र्च कयूं, कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो। अल्लाह ताला फरमायो नबी जी ज़ुबानी, मां अनफ़क़्तुम, जेको तव्हां ख़र्च कंदा, मिन ख़ैरिन माल मां, फ़लिल वालिदैनी वालिदैन ते, वल अक़रबीन रिश्तेदारनि ते, वल यतामा यतीमन, वल मसाकीन मिस्कीनन, वब्निस सबील ऐं मुसाफ़िरनि ते, वमा तफ़अलू ऐं जेको तव्हां कंदा, मिन ख़ैर भलाई मां, यानी जेको बि नेकी जो कमु कंदा, फ़इन्नल्लाह, त बेशक अल्लाह, बिही अलीम, उनखे ख़ूब ॼाणे थो। कुतिब अलैकुम, फ़र्ज़ कयो वियो तव्हां ते, अलक़िताल, विढ़णु, जंग करणु, जहाद करणु, वहुव कुरहुन लकुम, जॾहिं त इहो त नापसंद नागवार आहे तव्हां ते, वअसा ऐं उम्मीद, अन तकरहू ऐं उम्मीद त तव्हां नापसंद कयो, शयन जेका शइ, वहुव ख़ैरुन लकुम, जॾहिं त उहा हुजे ख़ैर तव्हां जे लाइ, बहितर तव्हां जे लाइ, यानी मुमकिन आहे त जेका शइ तव्हांखे नागवार पई गुज़रे उहा बहितर हुजे तव्हां जे लाइ। व असा ऐं मुमकिन आहे, अन तुहिबू, के तव्हां पसंदि कयो, शयन का शइ, वहुव शरुन लकुम, जॾहिं त उहो शर हुजे उन में तव्हां जे लाइ। वल्लाहु ऐं अल्लाह, यालमू, ख़ूब ॼाणे थो, व अंतुम ऐं जॾहिं त तव्हीं, ला तअलमून, तव्हां नथा ॼाणो। यसअलूनक, हू सवाल कनि था तव्हां खां, अनिश्शहरिल हराम, बाबति छाजे, महीने हुर्मत वारे जे, क़ितालिन फ़ीही, विढ़णु उन में, यानी सहाबा पुछनि था त हुर्मत वारे महीने में विढ़णु कीअं आहे। कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो, क़ितालुन फ़ीह कबीर, लड़ाई करणु इन महीने में वॾो आहे, यानी वॾी गुनाह आहे, कबीर सां मुराद हिते गुनाह आहे, वॾो गुनाह। वसदुन ऐं रोकणु, अन सबीलिल्लाही, अल्लाह जे रस्ते खां, व कुफ़्रन ऐं बिही ऐं कुफ़्र करणु उन सां, इनकार करणु यानी अल्लाह जो, वल मस्जिदिल हराम ऐं मस्जिदिल हराम खां रोकणु, व इख़राजु अहलिही मिन्हू ऐं कढणु उन जे रहण वारनि खां उतां खां, अकबरु, वधीक वॾो आहे, इंदल्लाही, अल्लाह जे नज़दीक, उहो वधीक गुनाह आहे विढ़ण खां बि। वल फितनतु ऐं फितनो, फ़साद करणु, अकबर, वधीक वॾो आहे, मिनल क़त्ल, क़त्ल खां। वला यज़ालून ऐं हमेशा रहंदा, ला यज़ालून जो मतिलबु हिते हमेशा रहंदा, कहिड़ी कोशिश में, हमेशा रहंदा, युक़ातिलूनकुम, यानी ही काफ़िरनि जे लाइ, त उहे हमेशा छा चाहींदा काफ़िर, त तव्हां सां विढ़ंदा रहनि, युक़ातिलूनकुम, हू विढ़ंदा रहनि तव्हां सां, हत्ता एसिताईं जो, यरुद्दूकुम, हू फेरे छॾीनि तव्हांखे, अन दीनिकुम, तव्हांजे दीन तां, हू चाहींदा त तव्हां इस्लाम तां फिरी वञो। इनिस्तताऊ,
अगरि हू इन ॻाल्हि जी इस्तात रखनि, यानी काफ़रनि जे बस में हुजे त उन्हनि जी ख़्वाहिश छा आहे त तव्हांखे इस्लाम तां फेरे छॾीनि तव्हांजे दीन खां। वमई यरतदिद मिनकुम, ऐं जेको बि मुर्तद थींदो फिरी वेंदो तव्हां मां, यानी इस्लाम आणण खां पोइ उन काफ़िर थी वञे, फिरी वञे पंहिंजे दीन खां, यानी मुर्तद थियणु तव्हां मां, अन दीन ई पंहिंजे दीन खां, फ़यमुत पोइ उहो मरे, यानी उनजो फ़ौतगी इन हालत में थिए, वह उहा काफ़िर जॾहिं त उहो काफ़िर हुजे, फ़उलाइक त पोइ इहे ई उहे माण्हू आहिनि, हबीतत ज़ाया करे छॾिया, आमालहुम आमाल उन्हनि जा, केर अल्लाह ताला पोइ उन्हनि जा अमाल जेके उन्हनि इस्लाम जी हालत में कया सभु ज़ाया थी विया, अमल हुननि जा फिर दुनिया में वल आख़िरती आख़िरत में, पोइ उन्हनि खे को बि उनजो न मिलंदो सवाबु बदिलो। उलाइका इहे ई उहे माण्हू आहिनि जेके असहाबुन्नार जहन्नुम वारा आहिनि, हुम उहे फ़ीहा उन में ख़ालिदून हमेशह रहण वारा आहिनि जहन्नुम। इन्नल्लज़ीन बेशक उहे माण्हू जिन आमनु ईमान आंदो, वल्लज़ीन उहे माण्हू जिन हाजरू हिजरतूं कयूं, वजाहदू ऐं उन्हनि जहाद कयो, फ़ी सबीलिल्लाहि अल्लाह जी राह में, उलाइका इहे उहे माण्हू आहिनि यर्जून जेके उम्मीदवार आहिनि रहमतुल्लाहि अल्लाह जी रहमत जा, वल्लाहु ऐं अल्लाह गफ़ूरुर रहीम तमामु घणो बख़्शिश वारो, बख़्शण वारो गुनाहनि जो, ऐं निहायत रहम करण वारो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।